अस्सलाम वालेकुम दोस्तों, खुश तबीयत सही आहे, मज़े में खेलो पिया। ज़ुल्फ़कार अली बुढ़ो साहब अॼु काओ ॾींहुं आहे तोखे? चौथों ॾींहुं आहे न? चौथों ॾींहुं आहे हिनखे। ऐं हीअ रेडी लॻाए थो पियो, मुंहिंजी माल बाल हणे थो, पालक बेह पली सरियां जो साग बि हेॾां पियो आहे। सो आहिस्ते आहिस्ते हणंदो पियो। 4 ॾींहंनि में केतिरा कमाया थी ज़ुल्फ़कार तक़रीबन? जी 4 ॾींहंनि में केतिरा कमाया अथई? 4 ॾींहंनि में अलाह ते कुझु करे हाली धंधा थोड़ा घटि आहिनि। हा, माल थोड़ा महांगा आहिनि, पोइ बि सम्झो त 1500-1600 कमाए वियो। 1600 रुपया माना 4 ॾींहंनि में कमाए वियो। गंजन ॿियो छा खपे? हा माना 500-550 रुपया डेली बचनि था ख़र्च खां अलावा। हा हा ख़र्च खां अलावा हिन 1600 रुपया, हाणे ख़र्च बि त ज़ारी ॻाल्हि आहे, हुन बचत में ई ॿधबो न। 1600 रुपया हिन 4 ॾींहंनि अंदरि जमा कया आहिनि। सो माल अॼु बि ही पालक बालक हणे थो पियो, बेह लॻाया अथई, सेट करे थो। हे पली बली आहिस्ते आहिस्ते वधंदो। रेड़ी हिन वटि यार वटि मुंहिंजी आहे। 6 महीना वांदो हुई घणा? हा मामा 6 महीना। 6 महीना वांदो हुयो। मां त हाली फ़िलहालु अॼु मूंखे 3 ॾींहं आहे शायदि न वांदो आहियां मां। हीअ रेड़ी मुंहिंजी ज़ुल्फ़कार वटि आहे। अॼु मूंखे 3 ॾींहं आहे वांदिकाईअ में। सो हुन रेड़ी जो बंदोबस्तु जेसि ताईं कयो रेड़ी किराए ते वठूं या ॾिसूं किथां हथु कजे। मुंहिंजे ख़्याल में रेड़ी किराए ते वठूं त वरी लॻाया मां बि किराए ते वठंदासीं त पोइ वरी मां पंहिंजी बि जेको आहे फेरी जीअं घिटियुनि में कंदो आहियां कंदुसि। हाली फ़िलहालु रेड़ी मुंहिंजी ज़ुल्फ़कार बुढ़ो जे हवाले आहे, हलाए थो पियो माल। पंहिंजो रेड़ो तयारु करे छॾियो आहे। ऐं हिनखे जेको वधि में वधि टाइम लॻंदो 1.5 थींदो या 2 ज़ुल्फ़कार? 2 तक़रीबन हिन थी वेंदा। ऐं हे 400-500-550 रुपया कमाईंदो। सो अॼु जी हिन जी जेकी इन्वेस्ट आहे उहा अलाह तव्हांजो भलो करे 2650 जी आहे। ऐं 550 रुपए जी 550 या 500 जी रोज़ी करे ईंदो। हा ठीकु आहे, हल सही आहे, बिस्मिल्लाह कर।